बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाईं करी मथे सिंध सकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। डे चाहे परडे में रहंदड़ सभिनी पिरी प्यारनि खे मूं नाचीस तरफ़ां अस्सलाम वालेकुम। दोस्तो, मुंहिंजो नालो अता हुसैन आहे। मां ज़िले सकर तालुके रोड़ी जे हिते नंढे नओं ॻोठ अलीनो ज़ंगे जो रहायशी आहियां। सोशल मीडिया जो दौर आहे। इन सोच खे दिमाग़ में रखंदे मां यूट्यूब ते सिंध व्लॉग जे नाले सां चैनल ठाहियो आहे, जंहिं ते मां घुमण फिरण रोज़मर्रा जी ज़िंदगी बाबति तफ़रीह बाबति वीडियो अपलोड कंदो रहंदुसि। कामयाबी ॾियण वारी अल्लाह पाक जी ज़ात आहे। सभिनी दोस्तनि भाइरनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंध व्लॉग्स खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं शेयर कंदा। सूफ़ी रोहल फ़कीर जो शाइर आहे, जे पिपुल में परवेश न रुत किरड़ में की बियो, जे निवड़त कयो था निम जी त कंडो कंहिं कियो। मस्जिद ऐं मंदिर में ॿरे हिकु ॾींहो, पोइ रोहल छो आ पियो खलल इन ख़ल्क़ में। दोस्तो, लाइक ज़रूरु कंदा, शेयर कंदा ऐं चैनल खे सिंध व्लॉग्स जे नाले सां यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ज़िंदगी रही त मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसिताईं अल्लाह निगहबान।